मुंहिंजो मञणो इहो आहे त असां परमात्मा खां कुझु घुरूं था त असांखे डपु न हुजे। तव्हां ॾकी करे हिते नथा अची सघो, शंका करे करे हिते नथा अची सघो। साफ़ साफ़ चई छॾियो तव्हांखे छा समस्या आहे ऐं तव्हांखे छा खपे पंहिंजे पाण में, ऐं जेकी ज़रूरतूं आहिनि उन जे बग़ैर तव्हांखे ॻोल्हे लहिणो आहे। छा मतिलबु आहे हिन जो? अगरि तव्हां हिते अचो था पंहिंजी शंका सां गॾु त तव्हांखे उहो शयूं न मिलंदी। इहो चाहींदा त तूं असांजे बुरे व्यवहार सां असांजी मदद न कंदो, चाहे असां कुझु बि कयूं असांजो परमात्मा वटि वेंदासीं ऐं हुनखे ॿुधाईंदासीं की असांखे छा खपे ऐं असांखे कहिड़ी हालतूं आहिनि। असां बिना शंका जे हुन खां साम्हूं कुझु घुरूं था, उन वांगुरु कुझु कयूं था ऐं उहो दिशा में असांजो विश्वास आहे। अगरि असां शंका में वेंदासीं त असांजो कमु राज़ न थींदा। असांखे दुखी जी ॻाल्हि कोन्हे, पर असांखे इहो ॻोल्हणो पवंदो। असांजो विश्वास आहे त असां इहो करे सघंदा आहियूं ऐं नथा करे सघूं। इफ़रानियो 4 वचन। ख़ैर सच में इहे असां वचन 14 खां शुरू था कयूं। हिन करे जॾहिं असांजो अहिड़ो वॾो महायाजक, असां जेके स्वर्ग मां थी आया आहिनि, असां पंहिंजे अंगीकार खे ढूंढूं था ऐं पछतायूं था, परमात्मा सां असां ॻाल्हायूं था ऐं चऊं था छो त असांजो अहिड़ो महायाजक न आहे जेको असांखे दुर्नलताउनि में गोद में दुखी नथो ॾिए ऐं उहो चए थो असांखे वञिणो आहे, असांखे निष्पाप थियणो आहे, असांखे शुक्रगुज़ार थियणो आहे। असांजो महायाजक जेको आहे हुनखे सम्झणो आहे, हुनखे ख़ुशि ठाहिणो आहे, असांखे पंहिंजी कमज़ोरी हुनखे ॾेखारणियूं आहिनि, असांखे हुनजो शुक्रगुज़ार थियणो आहे। उहो जेको चए थो त असांखे हुनजो मतिलबु सम्झणो आहे। मूंखे जाम ख़ुशी आहे उहो असां सां गॾु आहे। असांखे महसूसु थींदो की उहो असां सां गॾु आहे। असां ॿियनि जी ॻाल्हियूं न करे करे पंहिंजी ॻाल्हि कयूं। मूंखे हर ॾींहं ते ईअं नज़र ईंदो आहे की मां थकिजी पई आहियां, पर मूंखे ताक़त पाण अची वेंदी आहे छाकाणि त उहो मूंसां गॾु आहे ऐं मां जाम ख़ुशि महसूसु कंदी आहियां पंहिंजे पाण खे। उहो मूंखे महसूसु थींदो आहे हुनजो अधिकार आहे, उहो मूंसां गॾु आहे। ऐं मां अहिड़ी थकिजी पियसि पंहिंजे जीवन में माण्हू खे रखंदे जेके संपूर्णता जी घुर्ज कंदा आहिनि। मुंहिंजो परिवार अहिड़ो न आहे, पर मुंहिंजे जाम दफ़ा अहिड़े माण्हुनि सां सामनो थींदो आहे जेके मूंखे ख़बर आहिनि की मूंखे सुञाणनि था चाहिनि ऐं सचपच उहो नथा चाहिनि त मां अहिड़ी इंसान आहियां। तव्हां सभिनीनि अहिड़ो झेलींदा आहियो न? माण्हू जेके चवंदा आहिनि त असां तव्हां सां वेझो रिश्तो रखणु था चाहियूं, असां तव्हांजे क़रीब रहणु था चाहियूं ऐं सम्झी वेंदासीं अचानक तव्हांखे गॉसिप ये बड़बड़ चालू थी वेंदियूं। असांखे इहो सभु तमामु सहणो पवंदो आहे ऐं हाणे असां तमामु अविनाशी थी विया आहियूं ऐं हिन जे कारण असां माण्हुनि जे अलॻि अलॻि व्यवहारनि सां माण्हुनि खे हिक ॿिए जे वेझो नथा अची सघूं। छा रिश्ता आहिनि जेको असां माण्हुनि खे निराश थी करे चुकूं था। हिते अहिड़ा जाम माण्हू हूंदा जेका निराश थिया आहिनि ॿियनि माण्हुनि सां। पर तव्हांखे ख़बर आहे छा, मां छो त परमात्मा मूं मां हार नथो मञे ऐं मां नथी चाहियां त असां हिक ॿिए सां हार मञियूं। एमेन। सोचो उन लाइ केतिरो सुंदर आहे जेको महायाजक तव्हांखे हासिल करण लाइ तव्हांखे सम्झे थो। त हलो न ॾको, उन आत्मविश्वास सां अचो ऐं हुनखे सिंहासन ते विहारियो, उन जे वेझो अचो, उन जी मदद वठो, हुनखे चओ कि तव्हां उन खां वधीक वेझो आहियो ऐं मुसीबत खे भॼायो। पर तव्हांखे अकेले अचणो पवंदो, मज़बूतीअ सां। पर तव्हांखे अकेले में अचणो पवंदो जंहिंमहिल तव्हां चवंदा ओ गॉड, पहिरीं ॻाल्हि इहा तव्हां हीअं कीअं कयो, मूंखे पछताप आहे, मां ईअं नथी करे सघां, मां पापण आहियां, मूंखे ॾाढो दुख थियो आहे, महिरबानी करे मूंखे माफ़ु कयो, मां पंहिंजी परिस्थितियुनि लाइ प्रार्थना थी कयां, मां ईअं कंदसि, मां उअं कंदसि, मां कायर न आहियां, कायर जे रूप में मूंखे माफ़ु कयो। तव्हांखे सिखणो आहे, विश्वास में अचिणो आहे, मज़बूत थियणो आहे, शैतान खे भॼाए छॾिणो आहे। अगरि तव्हां इहा ॻाल्हि चवंदा त तव्हां परमात्मा जे लाइ कुझु न करे सघंदा। तव्हांखे कुझु करिणो आहे परमात्मा लाइ त पंहिंजे पाण लाइ पहिरें वधीक कयो। मां तव्हांखे हिकु सुठी ॻाल्हि थी ॿुधायां, अगरि जेके तव्हां ॻाल्हि कंदा आहियो उहो परमात्मा खे तव्हां खां पहिरीं ई ख़बर हूंदी आहे उहो जेको कयो था तव्हांखे। हालेलुया। वचन 1:4-5 जे रचण सां पहिरें उहो न चयो हुयो त तुंहिंजो मतिलबु छा आहे, मां तोखे सुञाणींदो आहियां। जेको तव्हां चवंदा आहियो तव्हांजे बारे में सभु सुञाणे थो ऐं तव्हांजी ग़लतियूं बि, हर सही ॻाल्हि, हर ग़लति ॻाल्हि। पर प्रभु असांजे दिलि में ॾिसंदो आहे। छा तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहे। आत्मशंका। असांजे मन में छा हलंदो आहे? छा तव्हां हुनखे ॾिसंदा आहियो, परखींदा आहियो
ओह मूंखे इहो छा थियो, मां इहो न करणु घुरिजे हा, मां ईअं छो कयो, मूंखे गिरजे वञणु खपे हा, मूंखे हुते वञणु न खपे हा। असांखे उहो करणु बंदि न करणु खपे जेको असांखे ख़बर आहे त असांखे हुन ॻाल्हि लाइ अफ़सोस न थींदो। जीअं असां आख़िरी ग्रह न खाऊं त पोइ असांखे दंड प्राप्त थींदो आहे, असां चवंदा आहियूं अरे, मुंहिंजो मतिलबु आहे त हिन जे बारे में सोचणु खाइण खां पहिरीं, ऐं जंहिं अगरि असां रोटी नथा खाऊं त हुन ते विश्वास सां खाओ। अगरि अॼु असां विश्वास सां खाईंदासीं त हिन जो आनंद नथा वठी सघूं, इन खे तोड़े छॾियो ऐं बुख में रखी ॾिसो। मुंहिंजो मतिलबु आहे त परमात्मा मूंखे सेखारियो आहे उहे ॻाल्हियूं न कयो ऐं करण खां पोइ पलटी करे चओ की काश इहो न कयो हुजे हा, उनजो आनंद वठो या त कयो ई न। ऐं इहो सभु असां सिर्फ़ु पंहिंजे लाइ न, ॿियनि जे लाइ बि करे सघूं। ऐं असां हमेशह पंहिंजे पाण खे हा चवंदा आहियूं पर कंहिं कंहिं महिल न चवंदा आहियूं। पौलुस खे परखियो वियो त हू वफ़ादार आहे या न। पौलुस खे परखियो थियो वञे त पौलुस वफ़ादार आहे या त न। ऐं मां चाहियां थी त तव्हां इन जी प्रक्रिया ॾिसो। पर मुंहिंजी नज़र में कोरिन्थियंस 4:3 में मुंहिंजी नीति हैसियत में इहा तमामु नंढी ॻाल्हि आहे त तव्हां इंसान जो न्याय मूंखे परख, न त मां पाण खे न परखी सघंदमि। ऐं हाणे हिते आज़ादगी आहे, हिते आज़ादगी आहे, ठीकु आहे। हुन चयो मां मानसिक रूप सां पंहिंजे हर क्रिया में ॾिसंदमि। हाणे हिते आज़ादगी आहे, ठीकु आहे। हुन चयो मां मानसिक रूप में पंहिंजे हर क्रिया में नथो परखी सघां। इहो त कारण कोशिश न आहे त तव्हां सही तरीक़े सां हिन खे परखियो या ग़लति तरीक़े सां परखियो, इहा तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे हिन जी ॼाण आहे। मुंहिंजे मन में मूंखे ॻाल्हि आहे त दोषी नथो मञे, पर इन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे निर्दोष आहियां, छो त मूंखे परखण वारो परमात्मा आहे, तव्हां न। मूंखे परमात्मा परखींदो। हुन चयो मूंखे ख़बर न आहे मां ग़लति आहियां या दोषी आहियां या त न आहियां, मूंखे ख़बर न आहे, पर मां ख़बर आहे त मूंखे हालतुनि में परमात्मा पाण अची करे परखींदो। जिते मूंखे कमु आहे ऐं उहो चवंदो कि न्याय ॾियणो आहे, उहो पाण अची करे न्याय ॾींदो ऐं आलोचन कंदो। परमात्मा ते विश्वास कंदसि त अगरि मां अहिड़ो कुझु बि कयो आहे जेको उनखे वणंदो आहे त मुंहिंजे जीवन में सचमुच उहो पाण अची करे मूंखे परखींदो ऐं मूंखे न्याय ॾियारींदो तव्हांजे साम्हूं। अॼु घर में आज़ादगी आहे। आमेन। मूंखे ख़बर आहे त अॼु हिते कुझु माण्हू इहो सभु ॿुधी ॿुधी तंग थी विया हूंदा ऐं चवनि था त असांखे छा करणु घुरिजे, असां छा कयो आहे, असांखे छा खपे। अॼु बसि इहो ई चओ, शैतान चुप करे वेह। तव्हांखे ख़बर आहे उहा कमी झुकण वारी कोन्हे, ऐं उहे अहिड़ा माण्हू जेके ख़बर न आहे त उहे मसीह में छा आहिनि। तव्हांखे इहो सुञाणो पवंदो ऐं परमात्मा तव्हां सां प्यारु कंदो आहे, तव्हांखे हिन करे प्यारु कंदो आहे, तव्हांखे हर ॻाल्हि सही कंदो आहे। तव्हां सां प्यारु कंदो आहे, इन करे जेको कारण आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो आहे। उहो तव्हां सां प्यारु कंदो आहे तव्हांखे सेखारण लाइ, उहो तव्हां सां प्यारु कंदो आहे उहो तव्हांखे ॾेखारण लाइ। ऐं उहो हली वई ऐं मूंखे नथो लॻे त मां पागल आहियां त मां तव्हांजे साम्हूं ॿुधायां। ख़बर अथव तव्हांखे इहो सोचींदे ॿुधाईंदे ईअं मूंखे लॻे थो कि तव्हांजे जीवन में बदिलाव खपे, जंहिंजी तव्हांखे सख़्तु ज़रूरत आहे। परमात्मा चाहे थो कि तव्हां हिन जी परवाह न कयो ऐं अॻियां वधो। तव्हांजी हालति जेकी आहे हुनखे बदिले छॾियो, छो त अॼु माण्हू खुलियल आहिनि ऐं उहो त चवनि था। तव्हांखे ख़बर पवणु खपे कि तव्हां छा था करे रहिया आहियो ऐं तव्हांखे सुञाणो आहे उहो तव्हां सां गॾु आहे। उहो तव्हांखे ख़बर पवणु खपे कि तव्हां छा चई रहिया आहियो ऐं छो चई रहिया आहियो, तव्हांजे अंदरि छा हली रहियो आहे, छो हली रहियो आहे। ऐं तव्हां चवंदा कि प्रभु मूंसां गॾु ईअं छो थियो, ऐं तव्हां हुन जा वचन ॿुधी रहिया आहियो, तव्हां सां प्यारु न आहे, तव्हांजे अंदरि दोस्त जेको आहे उहो तव्हां सां साथ नथो ॾिए, ऐं पोइ तव्हां चओ था ऐं तव्हां इहे कहिड़ा मसीह आहियो मूंखे ॿुधायो। प्रभु मुंहिंजे लाइ सभु सुठो कंदो आहे, मूंखे फ़ाइदो ॾिसंदो आहे, पर त बि मां प्रभु ते शक कंदो आहियां। ईअं छो कंदो आहियां, मूंखे कुझु हासिलु नथो थिए। ऐं चओ मूंखे विश्वास आहे जेको प्रभु आहे उहो मूंसां गॾु आहे, उहो मूंसां प्यारु कंदो आहे, उहो मूंखे सम्झंदो आहे, मुंहिंजी कमज़ोरियुनि खे नज़र अंदाज़ कंदो आहे ऐं चवंदो आहे कि तोखे परीक्षा ॾियण जी काई ज़रूरत न आहे। मूंखे ख़बर आहे कि प्रभु मूंसां गॾु आहे ऐं उहो मुंहिंजा सभु कम रास कंदो। मां अॼु कुझु माण्हुनि जो ध्यानु हटाइण जी कोशिशि थी कयां। मैत्री 3:16 में ऐं यीशु पाणीअ मां खणी करे तोड़े करे ॿाहिरि आयो।
ॾिसो उन लाइ आसमान खुली वियो। पर परमात्मा आत्मा खे कबूतर जे साम्हूं लाड़े करे ऐं ॾिठई त आकाशवाणी थी ऐं इहो प्रिय जेको माण्हू आहे उहो प्राणी आहे जेको तमामु सुठो आहे, जेको मां तव्हांखे चई रहिया आहियां। हाणे वरी इहा ई ॻाल्हि आहे त असांखे ॾिसणो आहे। यीशू जे जीवन में 2 दफ़ा उहे ई लफ़्ज़ स्वर्ग मां आया। हुन चयईं इहो मुंहिंजो प्रिय प्राणी आहे ऐं हुन चयईं कि घणा दफ़ा इहो थी सघंदो। उहा ॻाल्हि जेके आई हुतां स्वर्ग मां, उन चयो कि मुंहिंजो प्रिय प्राणी आहे, हिन मूंखे ख़ुशि कयो आहे। असां हिकु दफ़ो सम्झी सघूं कि आख़िर इहा ॻाल्हि आहे छा, उन पूरी तरह संपूर्ण कयो। अगरि असां पंहिंजे पाण खे आत्मविश्वास रूप सां ॾिसंदासीं, अगरि उहो चाहे तो असांखे चुनौती मिले त असांखे पंहिंजे पाण में उहा क़ाबिलियत रखणी पवंदी ऐं उहो कपिड़नि जे जुट सां असांखे निकिरणो पवंदो। परमात्मा मूं में आहे। न हाणे न। हलो, मां तव्हांखे हिकु चुनौती थी ॾियां ऐं चवां थी त तव्हां ऐं चओ प्रभु मूंसां इन कपिड़नि में रहे थो। प्रभु मूं में रहंदो आहे, मां हुन जी सहयोगी आहियां। हू पंहिंजा दुख मोकिले करे हुनखे मारे छॾींदो आहे ऐं मूंखे निर्दर थी करे साम्हूं कंदो आहे। हालांकि मां हिन ॻाल्हि ते आहियां त परमात्मा मुंहिंजे अंदरि आहिनि ऐं मुंहिंजी ग़लतियूं कनि था। ॿुधायो हाणे तव्हां में उत्साह आहे? तव्हांखे उहो उत्साह आहे? तव्हांखे उहा ताक़त आहे? मूंखे ख़बर आहे तव्हां इहो करे सघंदा आहियो। तव्हां में इहो महसूसु थींदो। तव्हांखे ईअं नथो लॻे कि तव्हां ईअं सोचे सघो। तव्हांखे भटकाइण जी कोशिशि कंदो आहे ऐं तव्हां चवंदा आहियो कि मां ईअं कीअं करे सघंदो आहियां। प्रभुअ खे पंहिंजे व्यवहार सां ख़ुशि कयो। तव्हांजे हुजण जी ॻाल्हियूं जेके कारण आहिनि, अलॻि अलॻि ग़लतियूं आहिनि। हिकु कारण इहो बि आहे तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणे नथा सघो ऐं हुनखे चओ था कि तव्हां सुधारे छॾियो। उहो छो सुधारे? तव्हांखे पंहिंजे पाण खे सुधारणो आहे। तव्हां सां प्यारु कंदो आहे, तव्हांखे इक़रार कंदो आहे, छो त तव्हां सुधरी वञो। मां चवां थी, मां तव्हांखे ॿुधायां थी, मां सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि सां प्यारु कंदी आहियां। मां हुननि जे प्यार में ख़ुशि आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे त मां पंहिंजे ॿारनि सां प्यारु कंदी आहियां ऐं मूंखे ज़रूरत न आहे ॿुधाइण जी कि हुननि में कहिड़ी ख़राबी आहे। उहो मुंहिंजी ज़िमेदारी आहिनि। मां हुननि सां प्यारु कंदी आहियां ऐं मूंखे ॿुधाइण जी काई ज़रूरत न आहे ऐं कुझु जताइण जी ज़रूरत न आहे। मां जेको कयां थी उहो मुंहिंजो कमु आहे, मूंखे महसूसु थींदो। ऐं ठीकु अहिड़ीअ तरह परमात्मा बि महसूसु कंदो आहे जॾहिं शैतान ईंदो आहे असां वटि ऐं दोष हणंदो आहे ऐं असां चवंदा आहियूं शैतान, अगरि तूं हितां गौर न कंदे त तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो कुझु बि न आहे, कोई लेणो ॾियणो न आहे मुंहिंजो। जेको परमात्मा वटि ईंदो आहे हुनखे यादि रखणु खपे उहो जेको आहे उन्हनि खे जेकी हुन जी निष्काम पूर्वक खोज कंदा आहिनि। तव्हां मां जाम माण्हू निष्काम पूर्वक इहो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, टीवीअ ते ॾिसंदा आहिनि, ॾींहों को ॾींहुं, ॾींहों को ॾींहुं, ॾींहों को ॾींहुं हिकु फल ख़रीदंदो आहे तव्हांखे निष्काम मिलण लाइ। निष्ठा फल आणींदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे असांखे इन फल में छा न मिलंदो आहे ऐं छा मिलंदो आहे। असां घणा दफ़ा इहो सोचींदा आहियूं कि असांखे इहो करणु खपे, इहो करणु खपे, इहो करणु खपे, ऐं जंहिंमहिल असांजो शैतान असांखे इहो न करणु ॾींदो आहे त प्रभु पाण अची करे हुनखे हटाईंदो आहे ऐं असांखे चवंदो आहे कि तव्हां इहो कयो ऐं तव्हां इहो फ़ैसिलो कयो आहे, तव्हां हार न मञींदा। ऐं हाणे मां हिते हिकु मुख्य ॻाल्हि ॿुधायां थी जंहिंखे जाम मञींदी आहियां। माण्हू जाम दफ़ा इहा ॻाल्हि कंदा आहिनि, ईअं छो थियो, परमात्मा मुंहिंजी ॿुधे नथो, मूंखे ख़बर न आहे, मूंखे ईअं लॻे थो। मां घणा दफ़ा परमात्मा खे चयो आहे कि मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां हुन जी ॻाल्हि नथी ॿुधी सघां, मूंखे ख़बर न आहे मां ईअं छो कयो।
तव्हांखे ख़बर आहे ॿुधणु आसान न आहे ऐं तव्हांखे चवणु आसान लॻंदो आहे। परमात्मा असांजी सभु ॻाल्हियूं ॿुधंदो आहे, असांजी आवाज़ु ॿुधंदो आहे। जंहिं महिल उहो ॿुधंदो आहे त असांखे सेखारींदो आहे तव्हांजे अंदरि छा आहे, उन ॻाल्हि में असांखे छा करणु खपे या छा न करणु खपे। तव्हां इन जे बारे में सही ॿुधंदा आहियो, तव्हांखे ग़लति महसूसु थींदो आहे। माण्हू चवंदा आहिनि की तव्हां इहो करे रहिया आहियो, पर असांखे महसूसु थींदो आहे ऐं ख़बर अथव मूंखे ख़बर न आहे, मूंखे ॼाण न आहे, 100% हिन ते विश्वास आहे। मूंखे एतिरी हिमत आहे त मां अञा बि कोशिशि कंदमि ऐं हीअ ॻाल्हि मूंखे ख़बर न आहे त असां ॿुधी रहिया आहियूं की न ॿुधी रहिया आहियूं, पर मूंखे ख़बर आहे त प्रभु ॿुधी रहियो आहे ऐं मूंखे विश्वास आहे। अॻियां अचो ऐं ख़बर कयो, तव्हां पंहिंजी महिनत कयो, इन ते विश्वास कयो। जेको तव्हां कयो था उहो प्रभु जी इच्छा आहे ऐं उहो चाहे थो त तव्हां कोशिशि कयो ऐं अॻिते अचो। भले उहो ग़लति आहे पर उहो हुनखे सुधारे छॾींदो, छाकाणि त उहो पाण उन जे अंदरि आहे। उहो चए थो, मां बाइबल जी पढ़ाई शुरू कई ऐं माण्हू आया। 5 सालनि खां पोइ बि माण्हू अचनि पिया, अधु माण्हू निराश थी विया ऐं तव्हांखे ख़बर पई उहो आया, इन वटि आया ऐं हुननि सिखणु शुरू करे छॾियो। मां वेठी हूंदी हुअमि, नंढनि नंढनि कपिड़नि में सभिनीनि खे चहिरनि जे ॾिसंदी हुअमि। छा तव्हांखे तस्वीर ॾिसी सघो था? मुंहिंजो मतिलबु आहे त हिक ॿिए खां सिगरेट पीअण, रूम में एॾो धुओं थी वेंदो आहे त असां हिक ॿिए जी शिकिल ॾिसी न सघंदा हुआसीं। ऐं ख़बर अथव जेके वटि ब्रांड ईंदी हुई त मां हुन खां घुरंदी हुअमि, मूंखे ॾे, ऐं प्रभु मूंखे रोके छॾियो। उहो मुंहिंजे मथां अभिषेक कयो, उन्हनि अभिषेक कयो कि तूं सिगरेट पीअणु छॾे ॾे। उन इहो चयो त तूं नंढा कपिड़ा पाइणु छॾे ॾे। उन्हनि इनकार कयो त इहो सभु ख़राबु आदतूं छॾे ॾे। उहो मूंसां प्यारु था कनि, उन मूंखे इक़रार कयो ऐं मूंखे सम्झायो। उन्हनि मूंखे बदिले छॾियो। ॿुधायो, थोरी देरि खां पोइ देव मूंखे ॿुधायो, हुन चयो मुंहिंजे ख़्याल सां तोखे ॿियो कुझु ॿुधण जी ज़रूरत आहे। मूंखे हिन खां सवाइ कुझु न ख़बर आहे, मूंखे हिन खां सवाइ कुझु न ख़बर आहे। ऐं मां तॾहिं खां सिगरेट पीअणु छॾे ॾिनी। मां 9 साल जी हुयमि, मां छॾे ॾिनी पई ऐं हुन वक़्तु मां वञी करे गिरजे में वेहंदी हुअमि। तंहिं महिल बि मां सिगरेट जाम पीअंदी हुअमि ऐं मूंखे विश्वास आयो त मां इहे छॾे थी सघां ऐं क़दम खयों ऐं मां इहो कयो। पढ़ाई शुरू कई, मुंहिंजे बावजूद बि उहा ॻाल्हि सही थी। ऐं तव्हांखे मां ॿुधायां थी, परमात्मा अगरि चाहे कि उहो हिकु अभिषेक करे थो सघे त हुनखे आत्मविश्वास ॾिसणो पवंदो आहे ऐं उहो कंदो आहे। उन आत्मविश्वास सां हुनखे इस्तेमालु कंदो आहे। हाणे प्रभुअ खे जोर सां सॾु ॾियो। प्रभु अद्भुत प्रभु आहे। मां चाहियां थी त तव्हां ॾींहं में 25 दफ़ा चओ त प्रभुअ खे ॿुधी थी। मूंखे खपे त आत्मा अॻियां वधंदी रहे ऐं परमात्मा असांजो ॿुधंदो रहे। छा तव्हांखे ख़बर आहे त मां इहा रोज़ु चवंदी आहियां, मूंखे मञणो आहे त परमात्मा ॿुधी रहियो आहे मुंहिंजो जाम सालनि खां। मूंखे लॻे थो बराबरि इहो ॿुधी रहियो आहे, पर मां नथी चाहियां त तव्हांजो विश्वास हटी वञे, तव्हांजो विश्वास मज़बूत थिए ऐं तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हां पवित्र आत्मा में आहियो ऐं हुनखे नेतृत्व खपे ऐं उहो चए थो कि तव्हां आवाज़ु लॻायो। इहे सिर्फ़ु कुझु माण्हुनि लाइ न आहिनि जिन जे हथ में ॻाढ़ो कलर फ़ोन हुजे ऐं स्वर्ग ताईं पवित्र आत्मा अंदरि वास कंदी आहे ऐं तव्हांजी अॻवानी कंदी आहे, तव्हांखे अनुभोध कंदी आहे, नेतृत्व द्वारा तव्हांजो मार्गदर्शन कंदी आहे। पर मुंहिंजे ख़्याल सां मौजूदु तव्हांखे कॾहिं बि निश्चित ख़बर न पवंदी। मां बि बाइबल जी पढ़ाई हिकु दोस्त जे घर शुरू कई ऐं हुते बि माण्हू अची विया। पोइ मां सेंट लुइस में हिकु चर्च में कमु करणु लॻियसि ऐं सचपच हुते जाम माण्हू आया। उहो जाम नंढो चर्च हुयो, 30 माण्हुनि जो चर्च हुयो। पहिरें हफ़्ते 115 माण्हू आया। 5 सालनि खां पोइ 400 माण्हू थी विया हुते अची करे ऐं औरतुनि में हर हफ़्ते बाइबल शुरू कई। त पोइ परमात्मा चयो, मुंहिंजो कमु हिते पूरो थियो, तूं ॿाहिरि निकर, अचु ॿाहिरि ऐं उत्तर पूर्व पश्चिम में वञ। ख़ैरु मूंखे कोई सुञाणींदो न हुयो, मुंहिंजो इहो मतिलबु न हो, पर साल खां पोइ परमात्मा तमामु शयूं मूं ते विधियूं जंहिंजे लाइ मूंखे
वक़्तु कढणो पियो। उन्हनि मूंखे चयो मूंखे इहो करिणो पवंदो, दुखी न थियणो आहे पंहिंजी बाक़ी जी ज़िंदगी लाइ, त पोइ मूंखे चुनौती स्वीकार करणी पवंदी। पंहिंजी नौकरी छॾी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम में वञणु लॻमि। हाणे मां 88 सूट्स में रहंदी आहियां। मां वयमि हुते ऐं मां इहो सभु कयो ऐं मूंखे ख़बर पई त मां इहो करे सघंदी आहियां। ऐं मां हाणे पूरब पश्चिम 86 महीने में दफ़ा में हिकु दफ़ो हिते, ऐं हाणे पोइ मां इहो कंदी आहियां। मुंहिंजो विश्वास आहे त तव्हांखे सुञाणो पवंदो। नंढी नंढी ॻाल्हियुनि में, नंढी नंढी जॻहियुनि ते 35 सालनि खां मां इहो कयो। 35 साल विझी छॾिया आहिनि सेवकाईअ में। तव्हांजा सपना हिकु राति में पूरा न थींदा आहिनि। मां लख नंढा नंढा क़दम खया आहिनि ऐं मां बचो इहो करार न थियो। पहिरियों दफ़ा जॾहिं मां टीवी ते वियो हुयमि, मां फ़ैसिलो कयो ऐं सोचियो त मां हिकु टॉक शो कंदमि। त मां पोइ 3-4 कर्मचारी खया, हिकु स्टूडियो किराए ते वरितो ऐं टॉक शो कंदमि। पर मां सवालनि जा जवाब ॾींदी हुअमि। सवाल पुछनि ऐं जवाब ॾिना। 6 महीननि खां पोइ मूंखे हिकु मेल आयो ऐं चई अगरि परमात्मा हिन में न आहे त परमात्मा हिन में न आहे, अगरि परमात्मा हिन में आहे त परमात्मा हिन में आहे। जंहिंमहिल परमात्मा अभिषेक करे थो कंहिं शइ जो, त अभिषेक करे थो। शैतान ते धरती ते इंसान खे हावी नथो करणु ॾिए। तव्हां परमात्मा खे ॿुधी सघो था, पवित्र आत्मा खे अवगाई वठी सघो था, पर तव्हां ग़लती करण खां नथा ॾकी सघो। तव्हां ॾिसो, अगरि तव्हां हिकु ग़लती कंदव त इहो संसार अंत आहे। प्रभु तव्हांखे इहो चवंदो कि तव्हां प्यारु कयो। अगरि तव्हां ग़लती कई आहे त हुनजी माफ़ी वठो। हुनखे चयोसि त तव्हां माफ़ी वरिती आहे हुनखां पवित्र आत्मा जे अंदरि। हा, तव्हांखे सिखणो आहे, धीरे धीरे हलणो आहे। अचो, ठीकु आहे, इहो सुठो आहे, इहो सुठो आहे। ऐं पोइ तव्हां चवंदा कि हा अच्छा ठीकु आहे। ऐं पोइ वरी तव्हां चवंदा हाणे न, वरी न, असांखे इहो न करिणो आहे। ऐं पोइ तव्हांखे ख़बर पवंदी कि तव्हां इहो सभु कयो आहे। ऐं पोइ तव्हां चवंदा कि ईअं छो थियो आहे, मूंसां ईअं छो थियो, मां ईअं छा कयो आहे। ठीकु आहे, संभाले, ठीकु आहे, इहो सुठो आहे। जॾहिं तव्हां कंफर्टेबल थींदा आहियो, तव्हां सोचणु शुरू कंदा आहियो। जंहिंमहिल मां 36 सालनि जी हुयमि, जंहिंमहिल मां हुन सां मिलियमि, हिकु क़दम खयो ख़ाली। हुन पंहिंजा सभु क़दम अॻियां अची ॾिना ऐं चयईं सभु ठीकु थी वेंदो। परमात्मा जी स्तुति कई ऐं मां तव्हांजे साम्हूं बीठी आहियां। हाणे ॿुधायो प्रभु जी महिमा। पर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, अगरि तव्हां प्रभुअ सां प्यारु कंदा आहियो त तव्हांखे परवाह न आहे त तव्हां केतिरियूं बि ग़लती कयूं हुजनि ऐं तव्हांखे उन ग़लतियुनि खे चुकाइणो पवंदो आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।